प्रोग्राम चार्जशीट सां गॾु आऊं आहियां इरफान महबूब। नाज़रीन, सिंध सूफ़िन, दरवेशन, मोहब्बत ऐं इंसानियत जी धरती, उहा धरती जिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई औरत जी असमत, मोहब्बत ऐं एहतराम जो दर्स ॾिनो। पर अॼु साॻी सिंध मां हिकु अहिड़ो सवाल उभरी रहियो आहे जेको रुॻो सिंध हुकूमत लाइ न पर सॼे हुकूमती निज़ाम लाइ हिकु चार्जशीट बणिजी चुको आहे। ऐं उहो सवालु आहे त आख़िर सिंध जो अॻुवा थियल न्याणियूं किथे आहिनि? उहे न्याणियूं जंहिंजा वालदेन सालनि खां दरपदर आहिनि, उहे माइरूं जेके हर ईद, हर ख़ुशी, हर ॾींहुं ऐं हर राति पंहिंजनि धीअरनि जी वापसी जो इंतज़ारु कनि थियूं। फज़ीला खे अदास 20 साल फज़ीला अञा ताईं बाज़ियाब न थी आहे। मां थी बदनाम मूंखे पंहिंजी न्याणी आज़ादु कराइजे। मां पीरनि खां पंहिंजी न्याणी वरिती हुई, मुंहिंजी वॾी न्याणी इहा ई हुई। जरा बाज़ियाब कराइजो, हाणे कीअं करे मुंहिंजी वीचारा बाज़ियाब कराए। उहे ख़ानदान जिन खे इंसाफ़ बदिरां रुॻो वाइदा, ख़ातिरियूं ऐं बयान मिलिया। अॼु जी चार्जशीट रुॻो 3 न्याणियुनि जी कहाणी न आहे। सिंध जी हुक्मरानी, पुलिसिंग, सियासी निज़ाम ऐं चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगी जो एहतसाब आहे। सवाल रुॻो इहो न आहे त फज़ीला सरकी, प्रिया कुमारी ऐं उजाला सोलंकी किथे आहे, पर सवाल इहो आहे उन्हनि खे ॻोल्हण में सिंध सरकार आख़िर नाकाम छो थी? प्रिया कुमारी हुजे या ॿिया के न्याणियूं जेके वयूं आहिनि हितां जूं, सिंध में हुजनि त निकिरी पिया न, हिकिड़ी पश्तून निकिरी सघे थी त सिंधी में निकिरी सघे थी। बाक़ी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको हुकूमत उनजे बारे में पशेमान बि आहे। 23 मार्च 2007 जॾहिं सॼो मुल्क पाकिस्तान डे जूं तक़रीबूं मल्हाए रहियो हो, थोरो भरिसां ॻोठ गढ़ी हसन सरकी मां 6 सालनि जी मासूम फज़ीला सरकी अॻवा थी वई। हिकु अहिड़ी न्याणी जेका शायदि अञा अॻवा लफ़्ज़ जी माना बि न ॼाणंदी हुई। मुंहिंजो त जीअरो जाॻदो बचो वियो आहे, जेतिरे ताईं मुंहिंजी हयाती आहे मां फज़ीला का वेंदमि त पीउ मां जेतिरे ताईं जीअराऊं फज़ीला का हड़ताल न छॾींदासीं। फज़ीला जी अॻवा जो मामिलो एतिरो संगीन बणियो जो सुप्रीम कोर्ट ताईं पहुतो। उन वक़्त जे चीफ जस्टिस सो मोटो नोटिस वरितो, पुलिस खे हुकुम मिलिया, जवाबदार गिरफ़्तार थिया, एतराफ़ बि साम्हूं आया। पुलिस रिकॉर्ड मूजिबि जवाबदारनि इहो बि ॿुधायो त न्याणी खे अॻिते ॿिनि ॾोहारियुनि हवाले कयो। पर पोइ छा थियो? 19 साल गुज़री विया, हिकु पूरे नसुल जेतिरो अरसो, पर फज़ीला सरकी अॼु ताईं न मिली सघी। जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार थी विया हुआ त न्याणी छो न मिली? एतराफ़ मौजूदु हुआ त कड़ी अॻिते छो न मिली? सुप्रीम कोर्ट ताईं मामिलो पहुचण बावजूदि इंसाफ़ अधु रस्ते में छो रहिजी वियो? सालनि खां पोइ फज़ीला जे वारसनि जी हिकु ॿियो ख़ानदान बि अहिड़ो निकितो जंहिंजी ज़िंदगी हिकु ॾींहुं ओचितो तब्दील थी वई। उहो ॾींहुं 19 अगस्त 2021 हो। सखर ज़िले जे सालह पट शहर संगरार में आशूरे जो ॾींहुं हो। 7 सालनि जी प्रिया कुमारी पंहिंजे घर ॿाहिरियां सबील ते पाणी पीआरे रही हुई। अख छिंभ में हू ग़ाइब थी वियो ऐं उन ॾींहं खां पोइ हिकु ख़ानदान जी ज़िंदगी ॼण बीही रही। सिंध हुकूमत JIT जोड़ी, DIG सतह जा ऑफिसर मुक़ररु थिया, 1 करोड़ रुपयनि जो इनाम रखियो वियो, समें माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो। वज़ीरनि ऐं ऑफिसरनि प्रेस कॉन्फ्रेंस कई, दावा कई वई त प्रिया ज़िंदा आहे, सबूत मौजूद आहिनि, हू जल्द बाज़ियाब थींदी। शी इज़ मिसिंग और हम हर तगोदो करें, लिविंग नो स्टोन अनटर्न्ड। अल्लाह की ज़ात से उम्मीद हूँ, मैं अपनी टीम पे भरोसा रखता हूँ कि हम इंशाल्लाह ताला जल्द इसको बरामद करेंगे। प्रिया कुमारी के हवाले से मैं आपको यहाँ प्राइज़ करना चाहता हूँ। जो बच्ची है इतने तक यहाँ तक पहुँचे कि वो बच्ची के एविडेंस मिले कि शी इज़ अलाइव, इनकी रिकवरी इंशाल्लाह हो। पर अॼु 5 साल गुज़रण बावजूद सवाल साॻियो, प्रिया किथे आहे? गोलियूं झलींदे 3 साल थी विया। तव्हां बि न्याणियुनि वारा हूंदव, तव्हांखे बि पंहिंजी न्याणियूं हूंदियूं, मां बि परेशान। जेकॾहिं हुकूमत वटि ॼाण हुई त न्याणी किथे आहे त पोइ हू वापसि छो न आई? जेकॾहिं सबूत मौजूदु हुआ त नतीजो छो न निकितो? जेकॾहिं सिंध हुकूमत वटि ताक़त आहे त पोइ उहा ताक़त हिकु मासूम न्याणी जी बाज़ियाबी लाइ इस्तेमालु छो न थी? प्रिया कुमारी वाहिद न्याणी नाहे जंहिंजे इंतज़ार में हिकु ख़ानदान सालनि खां अज़ियत भोगे रहियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां अहिड़ियूं केतिरियूं ई कहाणियूं साम्हूं अचनि थियूं जिते न्याणियूं त गुम थी वयूं, पर संदन वारसनि जी अखियुनि मां उमेद अञा ताईं गुम न थी आहे। अहिड़नि ई कहाणियुनि मां हिकु कहाणी दादू ज़िले जे शहर मेहर सां लाॻापियल आहे।
जिते हलंदड़ साल अप्रैल जे महीने में 6 सालनि जी मासूम उजाला परवीन सोलंकी पंहिंजे घर वारनि खां जुदा कई वई। उजाला जे अगवा खां पोइ बि इहो ई मंज़र ॾिसण में आयो जेको सिंध अहिड़नि केतिरनि ई केसनि में ॾिसंदी रही आहे। वारिस रोडनि ते निकिरी आया, एहतजाजी कैंपूं लॻियूं, सिविल सोसाइटी आवाज़ उथारियो, पुलिस टीमूं जोड़ियूं वियूं, छापा हया विया, बयान जारी कया विया, ख़ातिरियूं करायूं वयूं, पर वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं उजाला अॼु बि पंहिंजे घर वापसि न पहुती। ही सभु वाक़िया अलॻि अलॻि आहिनि, ज़िला मुख़्तलिफ़ आहिनि, वक़्तु मुख़्तलिफ़ आहे, हालतूं मुख़्तलिफ़ आहिनि, पर हिकु शइ हर केस में साॻी नज़र अचे थी। अगवा, बयान, जांच टीम, प्रेस कॉन्फ्रेंस, ख़ातिरियूं ऐं पोइ ख़ामोशी। छा इहो इत्तफ़ाक़ आहे या इहो हुकूमती नाकामी जो हिकु वरजाईंदड़ नमूनो? सिंध ते लॻभॻि 18 सालनि खां पीपल्स पार्टी हुकूमत करे रही आहे। हिन अरसे दौरान केतिराई IG तब्दील थिया, केतिराई घरू वज़ीर आया ई विया, केतिराई चीफ सेक्रेटरी तब्दील थिया, पर फज़ीला सरकी न मिली, प्रिया कुमारी न मिली, उजाला परवीन न मिली। सवाल इहो नाहे त हुकूमत कोशिश कई या न, सवाल इहो आहे त नतीजो किथे आहे। छाकाणि त हुकूमतुनि जो एहतसाब नियतनि ते न, नतीजनि ते थींदो आहे। फज़ीला सरकी जे केस ते केतिरा चूंडियल नुमाइंदा मुसलसिल आवाज़ बणिया, प्रिया कुमारी लाइ केतिरा भेरा असेंबली फ्लोर ते बहस थियो, उजाला परवीन जे वारसनि सां केतिरा चूंडियल नुमाइंदा गॾु बीठा। अवाम पुछी रहियो आहे त जेकॾहिं नुमाइंदा पंहिंजे तक जे मासूम न्याणियुनि लाइ बि आवाज़ न उथारे सघनि त पोइ नुमाइंदगी जो मक़सदु छा आहे? ऐं जॾहिं अवाम अहिड़ा सवाल खणी चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकुमराननि ॾांहुं निहारे थो, तॾहिं खेनि उमेद हूंदी आहे त शायदि को अहिड़ो रोड मैप साम्हूं ईंदो जेको इन्हनि लापता न्याणियुनि जी बाज़ियाबी बाबति अवाम जे ख़दशनि खे ख़तमु करे छॾींदो। पर अफ़सोस गुज़िरियल कुझु ॾींहंनि दौरान साम्हूं आयल कुझु बयाननि अवाम जे उमेदनि खे मज़बूत करण बदिरां नवां सवाल पैदा करे छॾिया आहिनि। उन्हनि बयाननि मां सभ खां वधीक बहस हेठि आयल बयान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जो आहे। संदसि मूजिबि प्रिया कुमारी शायदि सिंध में नाहे, कंहिं ॿिए सूबे में आहे, पर हिन बयान खां पोइ अवाम जे ज़हन में हिकु नओं सवाल उभरी रहियो आहे। जेकॾहिं प्रिया वाक़ई कंहिं ॿिए सूबे में आहे त पोइ छा सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी ख़तमु थी वञे थी? छा हिकु अगवा थियल न्याणी जी बाज़ियाबी सूबाई सरहदनि जी मोहताज थी सघे थी? छा आइन ऐं कानून बि सूबनि जी हद ते अची बीही रहंदा आहिनि? ऐं जॾहिं सवाल कयो वियो त सियासी शख़्सियतुनि खे ॿियनि सूबनि मां गिरफ़्तार करे सघिजे थो त पोइ प्रिया कुमारी खे छो नथो आणे सघिजे, त संजीदा जवाब बदिरां तंज़ ॿुधण में आयो। इहो तंज़ रुगो हिकु सवाल कंदड़ सां न हो, पर उन्हनि वालदेन सां हो जेके अॼु बि पंहिंजे न्याणियुनि जी वापसी जा मुंतज़िर आहिनि। आख़िर हुकुमराननि जूं तरजीहूं छा आहिनि? कहिड़ा मामला आहिनि जेके इक़्तिदार जे ईवाननि खे फौरी तौर मुतहरिक करे छॾनि था, ऐं कहिड़ा मामला आहिनि जेके सालनि ताईं फाइलनि, कमेटियुनि ऐं बयाननि जे विच में गुम थी वञनि था? कुझु वक़्तु अॻु हिकु सियासी जलसे दौरान आसफा भुट्टो ज़रदारी ड्रोन लॻण सबबि ज़ख़्मी थी पई हुई। वाक़े खां पोइ फौरी रद्देमल साम्हूं आयो, पार्टी क़यादत मुतहरिक थी वई, बयान जारी थिया, गणती जो इज़हार कयो वियो। ऐं यकीनन हर औरत, हर भेण ऐं हर धीअ जी सलामती ऐं एहतराम जो तहफ़ुज़ ज़रूरी आहे। पर छा फज़ीला सरकी कंहिंजी धीउ न आहे? छा प्रिया कुमारी कंहिंजी भेण न आहे? छा उजाला परवीन सोलंकी कंहिंजे अखियुनि जो तारो न आहे? छा उन्हनि मासूम न्याणियुनि जी ज़िंदगी जो तक़दुस मुक़दम न आहे? उन्हनि जी आज़ादी, सलामती ऐं वापसी लाइ साॻी बेचैनी, साॻी हसासियत ऐं साॻियो सियासी अज़म नज़र छो न आयो? छा आम माण्हुनि जी न्याणियुनि जा दर्द रुगो अंग अखर बणिजी विया आहिनि? इहे ई सवाल अॼु सिंध जे घिटियुनि, शहरनि ऐं ॻोठनि में उथी रहिया आहिनि। छाकाणि त ज़ैनब अलर्ट जहिड़ा कानून मौजूदु आहिनि, पुलिस मौजूदु आहे, अदालतूं मौजूदु आहिनि, जांच इदारा मौजूदु आहिनि, हुकूमत मौजूदु आहे, वसीलनि जी खोट न आहे, अख़्तियारनि जी खोट न आहे, पोइ बि फज़ीला न आहे, प्रिया न आहे, उजाला न आहे। छो? खोट आख़िर कहिड़ी शइ जी आहे? सलाहियत जी, ज़िम्मेवारी जी या नीयत जी? सिंध हुकूमत चाहे त वॾनि खां वॾा ॾोहारी ॻोल्हे लहंदी आहे, मुल्क जी हिकु कुंड खां ॿी कुंड ताईं कार्रवाई करे सघंदी आहे, सॼो सरकारी निज़ाम हिकु इशारे ते मुतहरिक थी वेंदो आहे, त पोइ थधनि कमरनि में वेठल हुकुमराननि ऐं पुलिस ऑफिसरनि खां सिंध जूं ही मासूम न्याणियूं आख़िर छो विसरी वयूं आहिनि?
आख़िर नाकामी कंहिंजी आहे? पुलिस जी, हुकूमत जी, चूंडियल नुमाइंदनि जी, या उन समूरे निज़ाम जी जेको सालनि खां मुतासिर ख़ानदाननि खे रुगो आसराई ॾेई रहियो आहे? जेसी ताईं फज़ीला सरकी पंहिंजे घर वापसि नथी अचे, जेसी ताईं प्रिया कुमारी पंहिंजे माउ जे भाकुर में नथी मोटे, जेसी ताईं उजाला परवीन सोलंकी जे वारसनि खे इंसाफ़ नथो मिले, तेसी ताईं हुकूमत जी हर दावा, पुलिस जो हर बयान, वज़ीरनि जी हर ख़ातिरी ऐं चूंडियल नुमाइंदनि जी हर तक़रीर अवाम जे नज़र में सवालनि जे घेरे में रहंदी। छाकाणि त हुकूमत जी ताक़त तक़रीरुनि, बयाननि ऐं प्रेस कॉन्फ्रेंस सां नाहे मापी वेंदी, पर इन ॻाल्हि सां मापी वेंदी आहे त उहा पंहिंजे सभ खां कमज़ोर शहरी खे केतिरो तहफ़ुज़ ॾेई सघे थी। फज़ीला सरकी, प्रिया कुमारी ऐं उजाला परवीन सोलंकी जा केस सिंध जी नज़र में रुगो टिनि ख़ानदाननि जो दर्द न रहिया आहिनि, पर सिंध सरकार जी कारकर्दगी जो इम्तिहान बणिजी चुका आहे। अहिड़ो इम्तिहान जंहिंजो नतीजो अञा ताईं साम्हूं न अची सघियो आहे। फज़ीला सरकी, प्रिया कुमारी ऐं उजाला परवीन सोलंकी हाणे रुगो टे नाला न आहिनि, इहे टिनि ख़ानदाननि जा अणविसरंदड़ दर्द आहिनि। टिनि माहिरनि जे अखियुनि में अटकियल इंतज़ार आहिनि ऐं हिकु अहिड़ी हुकूमती नाकामी जा निशान आहिनि जिन जा जवाब अॼु ताईं न हुकूमत ॾेई सघी आहे, न पुलिस, न ई चूंडियल नुमाइंदा। वक़्तु शायदि कैलेंडरनि तां लही वञे, पर इन्हनि ख़ानदाननि जे दिलनि मां पंहिंजनि नियाणियुनि जी यादि कॾहिं बि न लहंदी। फज़ीला खे अदा 20 साल मां थी बदनाम मूंखे पंहिंजी न्याणी आज़ाद कराए ॾे। कीअं करे मुंहिंजी उजाला बाज़ाब कराए ॾियो। छा अब्दुल लतीफ़ बिचाई चयो हो, सरजिस तां सूर, सामायस त सुख वया। पर हिते क़िस्मत जी सितम ज़रीफ़ी त ॾिसो, न सामाइजण थियो, न सुख मोटिया, न इंतज़ार पूरो थियो, रुगो सूर वधंदा विया। ऐं शायदि इन करे अॼु बि सिंध जूं हज़ारे अखियूं हिकु ई सवाल खणी इक़्तिदार जे ऐवाननि ॾांहुं वाझाइनि थियूं, ऐं जेसी ताईं इहे नियाणियूं पंहिंजे घरनि ताईं वापसि नथियूं मोटनि, तेसी ताईं हीउ सवाल ज़िंदा रहंदो। फज़ीला खे अदा 20 साल फज़ीला अञा ताईं बाज़ाब न थी आहे। मां थी बदनाम मूंखे पंहिंजी न्याणी आज़ाद कराए ॾे। मां पीरनि खां पंहिंजी न्याणी वरिती हुई, मुंहिंजी वॾी न्याणी इहा ई हुई। बाज़ाब कराए ॾियो, हाणे कीअं करे मुंहिंजी उजाला बाज़ाब कराए।